ऐं खौफ खत्म कर। शमो, जॾहिं आशिक जे अंगण ते महबूब ईंदो आहे त आशिक रस्ते मां गंद कचरो साफ़ करे छॾींदो, ठिकर भितर सब हटाए छॾींदो आहे। उन खां पोइ महबूब जी आमद थींदी आहे। नंढा रेसज इश्क जो फ़लसफ़ो पिया सम्झायो, ख़ैर त आहे। शमो, असांखे भी महबूबन जे अचण जे लाइ रस्ते तां पत्थर साफ़ कर। कहिड़ा पत्थर? छा पियो चवीं? बहादुर खान हाणे इश्क में एतिरो बि कोन किरंदासीं जो हथनि मां हथियार छॾे बुहारो खणंदासीं। शमो, इहे उहे पत्थर आहिनि जेके बुहारे सां न पर बंदूक सां साफ़ थींदा आहिनि। ईअं चओ न, मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो। सभ खां वॾो पत्थर असांजे रस्ते जो इहो दिलावर आहे। जेसीं ताईं इहो दिलावर रस्ते तां न हटंदो, न तोखे आलिया मिलंदी ऐं न ई मूंखे ससु। बहादुर खान, तूने दिलावर के पत्थर तो चई, ये पत्थर न जबल थई जबल। चरिया अहिड़नि मामूली माण्हुनि खे जेकॾहिं तूं जबल सम्झो त पोइ आलिया खे कीअं हासिल कंदे? शमो, दिलावर खे ख़त्म कर असांजी मजबूरी आहे। वैसे तो वो ने पत्थर के क्रश करे और कंदासीं। टक्के जो पनीर नौकर सां गॾिजी मुंहिंजो तो अॻु चले। बहादुर खान खे इन जुरत जी क़ीमत ॻरी ॾियणी पवंदी। हुकुम कर त बहादुर खे मौत जी निट सुमारे अचां। एतिरो आसान मौत मां बहादुर खे कोन ॾींदो। उनजी ज़िंदगी मौत खां बि बदतर बणाए छॾींदुसि। साला कहिड़ो हुकुम आहे दिलावर साईं? चओ त बहादुर खे खंभे खणी अचूं, तव्हांजे पेरनि में अचे उछलायूं। पोइ अव्हां जी मर्ज़ी, खेसि मारियो या ॾियारियो। बहादुर खान जी हयाती कंडनि जी सेज बणाए छॾींदुसि। उनखे सिलत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कंदुसि। बहादुर जे गोॾनि में गोलियूं हणी उनखे हमेशह लाइ माज़ूर बणाए छॾींदुसि। बहादुर खान लाइ वाह जे सज़ा सोची अथव दिलावर साईं। दिलत जी ज़िंदगी गुज़ारीनि त ख़बर पएनि। संगत खे साण करे बहादुर जी जंग कपे थो अचां। ऐं जंग पचाए कुतनि खे खाराईंदुसि। ॿियो नेक कमु मां पंहिंजे हथनि सां कंदुसि। हा, जेसीं ताईं हुननि जूं काहूं कूकूं पंहिंजे कननि सां नथो ॿुधा, ओसीं ताईं वाट करे कोन वेंदुसि। केॾो न हसीन हुयो न नौजवान। केर? उहो ई जेको दरगाह ते ॾिठो हुयमि। दरगाह ते त अलाए केतिरा माण्हू हूंदा आहिनि। तूं कंहिंजी पे ॻाल्हि करी? अड़ी चरी, उहो ई जेको दरगाह ते सुरंदो वॼाए रहियो हुयो। हा हा, यादि आयो। पर उनखे तूं छो पई यादि करी? किथे हू तुंहिंजी दिलि में वेही त न रहियो आहे? तौबा कर अदी, मां छो कंहिंखे दिलि में विहारींदसि। सभु सम्झां थी। उन ॾींहुं बि तूं उन्ही छोकिरे जे ख़्यालनि में गुम हुई आहे। मूं त ईअं ई ज़माने जी ॻाल्हि पे कई। हरू भरू ॻाल्हि मां ॻाल्हुड़ो न ठाहे। न मुंहिंजी भेण, मूं त ईअं मज़ाक पे कई, पर इन मज़ाक खे मज़ाक ई रहण ॾींदा। संजीदा थियां त अड़जी वेंदी आहियां। हा अदी, अल्लाह पनाह ॾींदो। आलिया, ससी, लिखी लिखी कहिड़ियूं तूं ॻाल्हियूं कयो? बस अदी, आलिया पंहिंजो सूर पई ॿुधाए। उहो कहिड़ो वण आहे जेके वाव न लॻो हुजे? उहो कहिड़ो माण्हू आहे जेको सूरनि खां आजो हुजे?
दुख सुख त जिंदगी जी सूंह आहे। हाँ दी, जिते बाहि बरे उहा ई जाइ जले, ॿिए खे कहिड़ी ख़बर। दुख त हाणे माज़ीअ जो किस्सो बणिजी विया आहिनि। उन्हनि खे यादि करे हट ताज़ा न कयो। त पोइ बाक़ी छा कयूं अदी? हाणे उथो, घर जो कमकार कयो। शाबाश। बाबा असांजो असुल जहिड़ो आहे हाशिम सां, हुन करे असांखे पलांद बि हाशिम सां ई करणो आहे। बाबा साईं, हाशिम जी हैसियत ई कहिड़ी आहे? जेकॾहिं असां उनखे ॿ बाठा हयासीं बि सही, त चार चङनि में कहिड़ी वाह थींदी? हर कोई ईअं ई चवंदो त सरदार शाहज़मान सां पुॼी कोन सघिया ऐं बाठा वरी हाशिम खे आहिनि। ईअं ई करणो पवंदो बहादुर ख़ान, छो त शाह ज़मान सां असांजो सऊं सिधो जहिड़ो, उन में असांखे को बि फ़ाइदो कोन पवंदो। असीं को आखाड़े जा पहलवान कोन आहियूं जो वाह जे लाइ विढ़ूं। असांजो असुल मक़सदु आहे आलिया जी वापसी ऐं ससुई दुश्मननि सां मिट्री करे पंहिंजे गिचीअ में पाण फाहो विझां। न, ससुईअ खे विसारे छॾे। वैसे बहादुर खान त कावड़जी वियो। बहादुर जो आहे मथो ख़राब। वैसे तव्हां सही फ़ैसिलो कयो आहे। बहादुर खान खे इश्क जो भूत सवार पाणे आस्ते आस्ते लही वेंदुसि। जावेद, तोखे बि असांजी मदद करणी पवंदी। असां सां गॾु तोखे बि हाशिम सां वेहणो पवंदो। थी सघे थो त असीं हाशिम जे घर ते हमिलो कयूं ऐं आलिया खे उतां खंभे खणी अचूं। छा तूं हलंदे? जी रे सर, मां छा ॼाणा छेड़े मां, मूंखे त बंदूक बि नाहे खणणी। छो, तूं मर्द नाही छा? रे सर, तव्हांजे लाइ त सिर बि हाज़िर आहे। जहिड़ो हाल आहे मां हाज़िर आहियां। हा बाबा, मिड़ई हकल सां हकल ॾिजाए। जी रे सर। त पोइ भली हल, वञी पंहिंजे कमकार जी कर। मूंखे जेकॾहिं तुंहिंजे मदद जी ज़रूरत पई त तोखे घुराए वठंदुसि। ठीकु आहे रे सर। वैसे हाणे जावेद छा विढ़ंदो जेको जहिड़े जी ॻाल्हि ॿुधे त लिकियो जो घर वियो रहे। शमू, मूंखे ख़बर आहे त जावेद वेढ़ाक नाहे, पर मां इहो ॾिसण थो चाहियां त इहो जावेद असांजे ॻोठ में रही किथे हाशिम वारनि खे असांजूं ख़बरूं त नथो ॿुधाए। या कीअं ख़बर पवंदी त जावेद मुख़बिर आहे या न? जेकॾहिं जावेद असां सां हले थो त पोइ असांजो आहे, बाक़ी हा जेकॾहिं नथो हले त पोइ सम्झबो त इहो अमरा असांजो न पर हाशिम वारनि जो आहे। हाणे ख़बर पवंदी त जावेद हाशिम वारनि लाइ मुख़बिरी करे थो या न। शमो, मां हलां थो घर ॾे ऐं इहो ॾिस त बहादुर ख़ान काॾे थी वियो। बाबा, तूं हुनखे सम्झाए, हिक जे ॾाहियो हू तुंहिंजी ॻाल्हि मञी वठंदो। ठीकु आहे? दिलावर, तुम्हारी जांच किथे पहुती? हाशिम भाउ अची चोर जे दर ते पहुता। ओए त यरबा वा भला ॿुधाए त कहिड़ी ख़बर आंदी अथई? हो जेका नशे जी दवा वारी ॻाल्हि कई, उनजो पेरो खणी वञी हिक ठग वटि पहुतुसि। उहो ठग माल पिड़ी ते चौपाए माल जे वापारियुनि खे छो ॾेई फुरींदो आहे। त पोइ दिलावर जल्दी ॿुधाए त वो नामुराद
केर आहे हाशिम खान सां सीनो साइण जी जुरत कई आहे? वो जेको ठग पोरू हो न, उन ॿुधायो त दिलदार हुन खां दवा वरिती। दिलदार हुनखे चयो त कंहिं दुश्मन खां पलांद वठणो आहे। इन जो मतलब इहो कम दिलदार कयो आहे? हाशिम भाउ, ॻाल्हि जो रुख त दिलदार ॾांहुं थो, पर अञा पक न आहे। थी सघे थो त हुन ठग फोरू असां सां कूड़ ॻाल्हाए, या वरी उहा दवा दिलदार कंहिं बेमक़सद लाइ वरिती हुजे। ॿियो कहिड़ो मक़सद हूंदो दिलदार जो? दिलदार जे मां जिस्म जूं बूटियूं कपे कुतनि खे खाराईंदुसि। हाशिम भाउ, जोश खां न, होश खां कमु वठ, तकड़ न कर। दिलदार अव्हां जे ॻोठ जो आहे, ईअं न थिए जो तकड़ करे तूं बेगुनाह मारे विझी। दिलावर, सब शायदियूं दिलदार जे खिलाफ आहिनि। हाणे उन में शक जी का बि गुंजाइश कान्हे। दिलदार खे हाणे मरणो पवंदो। मां उनखे ज़िंदा कोन छॾींदुसि, छो त उन दोस्त बणिजी दगा कई आहे। हाशिम भाउ, तूं चंद ॾींहं सब्र कर, मां ॻाल्हि खे चंदे फूके साफ़ करे। पोइ जेकॾहिं दिलदार ॾोही थियो त मां पाण दिलदार खे ॻिचीअ खां जेके अचे तुंहिंजे साम्हूं बीहारींदुसि। ॻाल्हि त सॼी साफ़ आहे दिलावर, पर तूं चवीं थो न, तुंहिंजे चवण जे करे कुझु ॾींहं मां सब्र कयां थो। हाशिम भाउ, मां के कम सां वरी शाम में मिलंदासीं। ठीकु आहे। जावेद, ॿुधाए चवनि तूं कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं तोखे परेशान कयो आहे? छा ॿुधी कंदी? अजायो तूं बि परेशान थी वेंदी। थी सघे थो त मां तुंहिंजी परेशानी जो हल ॻोल्हे वठां। जे ज़िद थी करीं त पोइ ॿुध। देस दरिया खान हाशिम खान जे घर जे मथां हमलो करे आलिया खे खणण जो प्रोग्राम ठाहियो आहे। पर तूं छो परेशान थियो आहीं? अदो हाशिम पाण हुन सां पुॼण जोॻियो आहे। हाशिम खान तो उनके मुंह तोड़ जवाब दी, पर रेस दरिया खान तो चवे तो मां भी उन जे माण्हुनि सां गॾिजी हाशिम खान जे घर ते हमलो कर। छा इन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं वॾे दरिया खान खे ठुफ जवाब दे। जेकॾहिं मां दरिया खान खे जवाब ॾियां त दरिया खान मूंसां विढ़ंदो। जेकॾहिं मां दरिया खान जो साथ ॾियां त मूंसां मुंहिंजो ज़मीर विढ़ंदो। मां वॾेरो आहियां, वो कुत्ता पालिया, खूनखार कुत्ता, जेकी तुझे ज़मीर खे खाई छॾींदा। ॿुधाई शमा, तुंहिंजो बाबा छा थो चवे? बाबा खे त अलाए छा थियो आहे जो इहो बार बार जुमिलो पियो थो चवे। न चरी, चाचे साले सियाणप वारी ॻाल्हि कई। हुन चयो आहे त तूं वॾेरे जो कुत्तो न थी, तूं पंहिंजे ज़मीर खे न मार। इन जो मतलब त तूं अॼु हाशिम जो साथ ॾींदी? हा चमा, मां हाशिम वारनि जो साथ ॾींदुसि। कपड़ा किथां आंदा अथई? शमा खां वरिता आहिनि। छो सुठा न आहिनि छा? सुठा आहिनि। हाणे मां तोखे खोड़ सारा सुठा कपड़ा वठी ॾींदुसि। मां तोखे सुठी लॻां थी या न? ॾाढी सुठी लॻी थी। पर रेसियाणी खे मां सुठी नथी लॻां। चवे थी त हार सिंगार न कर, न त घर मां कढी छॾींदी साईं। थी केर थींदी तोखे रोकण वारी?
शायद मुझे जिंदगी में कंहिं बि औरत जो प्यार लिखियल ई नाहे। आलिया, वो दिल ते पत्थर रखी तोखे वापस कयो, सिर्फ रेस दरिया खान जेला। और रेस दरिया खान ही तोखे इन घर में वापस आने सके तो। न शमू, हाणे आलिया तो वट वापस नहीं थी। ये अकेलाई तो जो हाण मुक़द्दर है। विसारे छॾ आलिया के, विसारे छॾ। शमू, तोखे मुंहिंजो इंतजार हो न? मां अची वियसि। आलिया, तू अची वई? मूंखे पक हुई त तू ज़रूर ईंदी। शमू, तू ज़ालिम आहे। तो ऐं तुंहिंजी भेण ते ॾाढा ज़ुल्म कया आहिनि। हाणे मां तो वटि कॾहिं बि कोन ईंदसि। ये न चओ आलिया, मां मञा थो शुरू में मूं तोसां बेवाजिबी कई, पर पोइ त मां तोसां प्यार करण लॻो हुअसि। तुंहिंजो प्यार धोखो हो। हाणे मां हिन जहन्नम में कॾहिं बि कोन ईंदसि। खुदा जे वास्ते शमू, जो पीछो छॾे ॾे। हाशिम भा, मूं जांच मुकम्मल करे वरिती है। जेको चोर तव्हांजे घर में गिरियो न, वो दिलदार आहे। दिलदार? मां तोखे अहिड़ो त इबरतनाक मौत मारींदुसि जो कमज़ोर दिल वारा माण्हू तुंहिंजे लाश खे ॾिसी कोन सघंदा। ये न चओ हाशिम भा, कुछ अकुल खां कमु। दिलदार के कारो करे पंहिंजी बेदाग भाइटनि के दागदार न कर। त छा मां उन कायर के जिंदा छॾे ॾियां? न दिलावर न, मां उन कमीने के हिकु ॾींहुं बि चेहरो कोन छॾींदुसि। दिलदार मरंदो, ज़रूर मरंदो। अहिड़ो कम कयो आहे जंहिंखे माफ़ करण ॼण पंहिंजे निराड़ ते बेगरताब जो टिक्को लॻाइण। दिलदार जी सज़ा इबरतनाक मौत आहे। पर हाशिम भा, पर वरी छा? हाणे पर कोन हलंदी, सिधी गोली हलंदी। हाशिम भा, जेकॾहिं असां दिलदार खे कारो करे मारियोसीं त असांखे भेण ससुई खे बि मारणो पवंदो। ऐं दुनिया ॼाणे थी त हाशिम खान जूं भाइटियूं अछियूं उजरियूं आहिनि। इन करे वक्त जो इंतजार कर। दिलावर, हाशिम वक्त जो इंतजार नाहे कंदो, पर वक्त हाशिम खान जो इंतजार कंदो आहे। ऐं जेके बि वक्त जो इंतजार कंदा आहिनि उहे पोइते रहिजी वेंदा आहिनि। हाशिम भा, दिलदार खे मारींदासीं, पर कंहिं मुनासिब वक्त ते, जीअं असां ते खून जो इल्ज़ाम बि न अचे ऐं पलांद बि थी वञे। दुनिया वारनि खे बि ख़बर पइजी वञे जेको बि हाशिम खान जी भाइटनि लाइ मेरी अखियूं करे ॾिसंदो, जो मौत
इबरतनाक मौत थी तो दिलार मां माठ करे कोन वेंदुस। जेडी भी दिलदार मुझे सामू आयो मां गोलिन सा उन जो सीनो परून करे छडींदुस। हाशिम बा होश का कम ए पांजी कावड़ के काबू में रख। कुछ समझण जी कोशिश कर। अच वे दरिया खान हिन दौर में केर